सेहत तोड़े सहूलियतुनि जे हवाले सां साइंसदान इंसान ज़ात जी बहितरीअ लाइ रोज़े अवल खां कोशां आहिनि। अॼु ताईं लखें करोड़ें अहिड़ियूं ईजादूं कयूं वयूं आहिनि जिन इंसान जी ज़िंदगीअ खे सवले में सवलो बणाए छॾियो आहे ऐं केतिरनि ई मसइलनि खे हल करण सां गॾु ख़तम पिणु करे छॾियो आहे। अहिड़े ई हवाले सां सिहत जे माहिरनि हिकु अहिड़ी ईजाद कई आहे जेका इंसानियत ते कंहिं अज़ीम एहसान खां घटि नाहे। अहिड़ी ईजाद खां पोइ हाणे वधीक डायलिसिस जी ज़रूरत न पवंदी, छो त साइंसदाननि हिकु बायोनिक गुर्दो तैयार करे वरितो आहे। गुर्दनि जी बीमारियुनि या गुर्दा फेल थियल मरीज़नि ऐं ज़रूरतमंदनि खे हिकु साल जे अंदर ताईं उमीद रखणु घुर्जे त इहो बायोनिक गुर्दो आम माण्हुनि खे ट्रांसप्लांट कयो वेंदो, जंहिंखां पोइ आम तौर ते ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी। यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया जे साइंसदाननि दुनिया जो पहिरियों बायोनिक गुर्दो तैयार कयो आहे जेको ख़राब थियल गुर्दनि खे सवलाई ऐं मुअसिर तरीक़े सां तब्दील करे सघे थो। बायोनिक गुर्दो असांजे गुर्दनि जो हिकु भरपूर नकुल थी सघे थो। इहो माइक्रोचिप्स ते ॿधल आहे ऐं मर्कज़ तरफ़ां मुंतकिल कयो वियो आहे। आम गुर्दनि वांगुरु इहो बायोनिक गुर्दो रत जे वहिकिरीअ मां बेकार ऐं फुज़ूल मादनि समेत ज़हर खे फिल्टर करण जे क़ाबिल आहे। साइंसदाननि इहो बि यकीन ॾियारियो आहे त जिस्म तरफ़ां हिन गुर्दे खे रद्द करण जा इम्कान ज़ीरो जेतिरा आहिनि। इहो गुर्दो क़ाबिल एतबार ऐं सही कम करण जी सलाहियत रखे थो। बायोनिक गुर्दे खे रियल सेल्स मां ठाहियो वियो आहे जंहिंजी साइज़ बुनियादी प्रोटोटाइप प्याले जहिड़ी आहे। इहो दबाव जी सतह खे मुनज़िम कंदे जिस्म जे अंदरि सोडियम ऐं पोटाशियम जे मिक़दार खे बरक़रार रखे थो। इहो प्रोजेक्ट कंहिं बि डायलिसिस जे मरीज़ लाइ इंतिहाई शानदार ख़बर आहे। साइंसदाननि खे न बायोनिक गुर्दे मां वॾियूं उमेदूं आहिनि। माहिर डॉक्टर विक्टर गोरा जो चवणु आहे त हीअ डिवाइस सिर्फ़ 2 सालनि में ख़रीद करण जे क़ाबिल थी वेंदी। इहा सभिनी खे ख़बर आहे त गुर्दा जिस्म मां रत खे फिल्टर करण जो कमु कंदा आहिनि। जेकॾहिं उहे फेल थी वञनि त वाहिद हल गुर्दो मटाइण या वरी डायलिसिस जे मोतमार अमल मां गुज़रणो हूंदो आहे। डायलिसिस जो अमल हफ़्ते में 3 खां 4 भेरा वरजायो वेंदो आहे, जंहिं दौरान इंसान जे जिस्म जी सॼी रत मशीन मां गुज़ारे साफ़ कई वञे थी। उन दौरान कंहिं बि वक़्तु को ख़तरनाक सदमो मिली सघण जा इम्कान हूंदा आहिनि। पर जेकॾहिं इहो बायोनिक गुर्दो आम माण्हुनि ताईं पहुची वञे थो त गुर्दनि जी बीमारियुनि जे करे ज़ाया थींदड़ लखें करोड़ें ज़िंदगियुनि खे बचाए सघिजे थो। साइंसदाननि जी अहिड़ी ईजाद यकीनन इंसानियत ते वॾो एहसान आहे ऐं गुर्दनि जे मरीज़नि लाइ इहा वॾी ख़बर आहे त जल्द उन्हनि जी डायलिसिस जहिड़े मोतमार अमल मां जिंद छॾाइजी वेंदी ऐं उहे अॻियां पंहिंजी ज़िंदगी आम मामूल मूजिबि गुज़ारे सघंदा।